ये तो सही शादी जो मोर दोस्तों, ये जैसी शादी आहे थर ते उते ही असां आया आहियूं। हाँ घबराए छो तो शादी मज़ो आहे। हाँ अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल ख़ुश आहियो। उमेद तव्हां सभु ठीकु हूंदो। मां तव्हांजो पंहिंजो शाह अलीमार सिंधी लाइव जे पेज तां सुबुह जो व्लॉग में गुड मॉर्निंग जी दोस्तों, कहिड़ा हाल ख़ुश आहियो। त दोस्तों बिल्कुलु असां तयारु थी चुका आहियूं, वञूं था थर ते। दोस्त जी शादी आहे होॾां, हुतो थी वापसी तव्हां सां हाल वाल बि कबा। थर पहुची विया आहियूं, थर जा नज़ारा आहिनि। शादी जो माहौल आया था उते वठण। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि तबियत ठीकु आहे? मानी खाइण वञनि पिया। असां घर में आया आहियूं, शादी हुई माइटनि जी हलो हुन ते, ऐं जेको आहे हे शादी जो माहौल तव्हांखे ॾेखारियूं था। हे सभई दोस्त आया आहिनि। ये तो सही शादी जो मोर दोस्तों, ये जैसी शादी आहे थर ते उते ही असां आया आहियूं। छा नालो अथव साईं? हाँ घबराए छो तो शादी में मज़ो आहे। हाँ तो ये भाजी आहे, हाणे इंशाल्लाह खाईंदासीं असां। ॾेखारियूं था तव्हांखे त छा जी भाॼी आहे साईं? भाजी सही माह थी माओ में भाजी में जी आहे। अच्छा हाँ सही। हे असांजो दोस्त प्यारो बशीर अहमद मार असांखो पहिरियों शादी में मौजूदु हुयो ऐं असांजी ख़िदमत बि हिन कई आहे तमामु बहितरीन तरीक़े सां। बटालू कोन कराया था दोस्तों, गोश्त कराया था अॼु। गोश्त कराओ साईं, बाकरो इंज ढकोल। ही आहे ज़रदो। अच्छा ही आहे भाजी, हे भाॼी आहे, हो ज़रदो आहे। बिरयानी शुक्र दोस्तों, हे अञा गोश्त पियो आहे कचो। कुझु अधे जा मिज़मान अचणा आहिनि, उहे ईंदा त उन खां पोइ हिन खे तयारु कयो वेंदो। कुझु खाधा तयारु कया आहिनि उन वटि। साईं अस्सलाम वालेकुम। नालो साईं तव्हांजो? अल्लाह वधायो। अल्लाह वधायो। किथां आया आहियो? सिर्फ़ु 12 किलोमीटर? 110 किलोमीटर खां त मां आयो आहियां, मां खां त अॻिते वेठा आहियो तव्हां। हा सलू फार्म को। अच्छा अच्छा हाँ इंडिया को सलाह हुन पाण इंडिया जे बॉर्डर के घणे देगा तव्हां तयारु कयूं आहिनि? हाँ हिकु देग जा घणा वठंदा आहियो तयारु करणु? 500 रुपया। अच्छा तव्हां जेको आहे पंहिंजो नालो बि ॿुधाए छॾियो त असांजे थ्रू तव्हांखे को ऑर्डर ॾे। दोस्तो ते अल्लाह वधायो आहे, इहो तव्हां असांजे नंबर ते कॉल कंदा, जिथे बि तव्हांजो ऑर्डर हूंदो इनशाला तव्हांखे मिली वेंदो। इनशाला हे इंडिया जे बॉर्डर जे सोलो ई शादी आहे असांजी। हे सॼो माहौल तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु थर में आहे। हिते तव्हांखे मोटरसाइकिल ते अचो त इनशाला तव्हांखे ॿियो वीडियो में नेक्स्ट वीडियो जेको ईंदो असांजो ॿियो, उन में तव्हांखे ॿुधाईंदा त मोटरसाइकिल ते तव्हां थर जो सफ़र कीअं था करे सघो। फ़िलहालु त हिते 4x4 गाॾी अची सघे थी, ईअं न साईं? हाँ गाॾी अची सघे थी। हे सभु दोस्त जेके असांजा आहिनि मोटरसाइकिल ते आया आहिनि, लेकिन उहो पंहिंजो तजुर्बो करे पोइ आया आहिनि, ईअं न साईं? दोस्तों जॾहिं बि अचो 4x4 गाॾी ते अचो। हे असांजी दोस्त जी गाॾी आहे। फाइनली घोटु आहे, हाणे हिन सां असां मोकिलाईंदासीं। बसि पोइ जेको आहे असां हाणे पंहिंजे वापसी रस्ते तरफ़ वेंदासीं। ठीकु आहे सर? दोस्तों फाइनली शादी खाई आहे, हाणे हिननि जी पहुत लिखायूं। हे अधो लिखाए त छा हली। हे चाचो वेठो आहे असां जेके हाल हूंदो आहे सिखियूं था। तव्हां सां गॾु रहिजो, कुझु काॾे न। दोस्तों असां वञी रहिया आहियूं पीर मोहम्मद शाह ते। पीर मोहम्मद शाह ते पुॼी करे दोस्तों असीं पहुची चुका आहियूं पीर मोहम्मद शाह ते। हीअ पीर मोहम्मद शाह जा मंज़र तव्हां ॾिसी सघो था। हीअ जेको आहे मुंहिंजे ख़्याल मुसाफ़िर खानो आहे ऐं साम्हूं छपिरो बि लॻल अथव। हा हे अलम पाक बि आहे। हेॾो वारो बि कमिरो बि अथव। परियों थोरो तव्हांखे ज़ूम करे मां ॾेखारे थो हलां त परियों बि छपिरा वॾा लॻल आहिनि। वञनि था अंदरि, मां बि तक़रीबन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम औज़ु बिल्लाहि मिनश एंड। उमेद तव्हांखे असांजो वीडियो तमामु भलो लॻो हूंदो। जे वीडियो तव्हांखे भलो लॻो आहे तव्हां लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, फॉलो कयो।
सुबुह ॾिसंदा मिलंदासीं रहो असांजा ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल असांजो पेज सिंधी लाइफ जी लाइफ सिंधी लाइफ खे लाइक कयो फॉलो कयो कमेंट कयो शेयर कयो सुबुह कंहिं नए वीडियो सां गॾु मिलंदासीं तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़